फनकार मुल्क जो सरमायो ऐं मुल्क जा सफ़ीर हूंदा आहिनि। वक्त की बात, वक्त है सच बताने का। पर सिंध सूबो असांजो हिकु अहिड़ो वाहिद सूबो आहे जंहिंखे सूफ़ियुनि जी सरज़मीन चई वञे थी। हिते अमन ऐं प्यार जो पाबो सां हर इंसान रहंदो आहे, पर उते हिकु बेकिरदार माण्हू बि रहनि था जंहिंखे कंहिंजी इज़त सां खिलण में वॾो मज़ो ईंदो आहे। शायदि इहा हुन खां ॻाल्हि विसरी वई त हू बि पंहिंजे कंहिं माउ ऐं धीअनि वारो हूंदो। कंहिं ते आङुर खणणु सम्झ त उन जे ख़ानदान खे तबाह करण वारी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हांजी पोस्ट हलण सां कंहिंजो घर बर्बाद थी सघे थो, कंहिंजे घर में ज़लज़लो अची सघे थो, पर तोखे शायदि इहा सोच न आहे। अगरि जे इहो तुंहिंजे नियाणीअ सां ईअं थिए हा त तूं छा सोचे हा? तोखे त ज़मीन जॻह ॾे हा त उन में गरक थी वञे हा, पर पोइ बि हिन नियाणीअ खे ॾिस ए ज़ालिम कीअं पोइ बि तोखे दुआऊं ॾिए थी, छो त हीअ मौलाना हुसैन खे मञण वारी आहे ऐं साईं बतूल खे सलाम ऐं पोसो करण वारी आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद। आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी फनकारा निगत नाज़। जीअं त कल्ह खां वठी फेसबुक ते मुंहिंजे लाइ हिकिड़ी फेक न्यूज़ हलाई रहिया आहिनि। पोइ हाणे जंहिं बि हलाई आहे अलाह उनखे ॾिसे थो। ज़ाहिर आहे मुंहिंजे दिलि मां उन जे लाइ दुआ कोन निकिरंदी। माउ वारो बि हूंदो, भेण वारो बि हूंदो, न्याणी बि हूंदसि, अफ़सोस करे सघिजे थो हुन ते। जंहिं बि इहो ग़लति कयो आहे करणु न घुरिजे। उनखे केरु बि आर्टिस्ट हुजे, का बि न्याणी कंहिंजे लाइ ख़ुदा रा ईअं न कयो, इहे ग़लति ॻाल्हियूं न कयो। असांजी सिंध में ॿिया ई काफ़ी मसइला आहिनि। असांजी सिंधड़ी खे मौला आबाद रखे, पंहिंजी सोच खे सुठो कयो। बसि मुंहिंजी इल्तिजा आहे, ईअं न कयो। आऊं बि न्याणी वारी आहियां, हिकिड़ी धीउ आहे मूंखे, ॿचिड़ा आहिनि मूंखे, ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो। मां ग़रीब आर्टिस्ट आहियां, मूंसां ईअं न कयो। बसि ॿियो वधीक आऊं कुझु चई न थी सघां। जीअं त नाज़रीन तव्हां निगत नाज़ जो वीडियो ॾिठो, हुन त पोइ बि दुआऊं ॾिनियूं ऐं आजिज़ी सां हुनखे इहो चयो त ख़ुदा रा कंहिंजी पोस्ट न हलायो। पर पूरी सिंध इन ते अफ़सोस करे रही आहे ऐं माण्हुनि जा वीचार ई आहिनि त जंहिं सिंध जो नालो रोशन कयो ऐं पंहिंजे कल्चर खे प्रेज़ेंट कयो, अॼु हुन सां ईअं छो थी रहियो आहे। अॼु सुबुह खां वठी फेसबुक ते हिकु पोस्ट गर्दिश करे थी। असांजे मोरे शहर जी बहितरीन सिंगर आहे अदी निगत नाज़। उन जे बारे में घटि वधि ॻाल्हाइण, मथां फोटू फेसबुक ते रखी, मथां पोस्ट लिखण त निगत नाज़ जी वीडियो लीक थी वई आहे। असां कमेंट्स में असां रखूं था पोस्ट, हीअं कयूं था हूं कयूं था, कुझु फेक आइडियूं आहिनि उन ते। अदा मां उन फेक आइडियनि वारनि खे इहो ॿुधाइणु चाहियां, अदी निगत नाज़ हिकु बहितरीन इंसानु आहे ऐं बहितरीन तबियत जी मालिक आहे। हू अहिड़ो मतिलबु का अहिड़ी वीडियो उन जी न आहे तव्हां जेको उन ते बदनाम कयो था उनखे। त महिरबानी थींदी, सिंध में ॿिया बि इशू आहिनि, सिंध में ॿिया खोड़ इशू आहिनि, केनालनि जा हलनि पिया, हींअर पाकिस्तान ऐं इंडिया जी जंग जा इशू हलनि पिया, तव्हां उन ते ॻाल्हायो। एॾा ॿिया मसइला कोन्हनि, अलाए केॾे मतिलबु एॾा मसइला हलनि पिया, उन ते तव्हां नथा ॻाल्हायो। अॼु वरी तव्हांखे इहा ॻाल्हि हथ अची वई, शर्म अचे, अफ़सोस आहे तव्हां ते। अगरि तव्हांखे बि इज़त कमाइणी आहे न, तव्हां पंहिंजी महिनत कयो, बाक़ी कंहिंजी इज़त ॾिसी उन सां साड़ न कयो, हदस न कयो। अदी निगत नाज़ जी अलाह इज़त कई आहे, उन पंहिंजी महिनत सां। वाह साईं वाह सिंधी, इहे अथव असांजा सिंधी। न कंहिं शइ जी ख़बर आहे, न कंहिं शइ जी ॼाण आहे, सो बि अची पराई न्याणीअ खे ख्वार कयो अथव। तव्हांजे घर में माउ भेण न आहे, तव्हांजे घर में अदियूं न आहिनि, माइरूं न आहिनि, जो हिकु
मशहूर गुलूकार आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी में हेॾी सिख्या करे मंज़िल माणी आहे ऐं हुनखे अलाह सां हेॾी इज़त ॾिनी आहे। तव्हां जेके लूसीले ॿाटा हो अची उनखे जेको आहे सो इज़त में था माना चओ त हीअं आहे हीअं आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदुमि त इन जे मथां केस कयो वञे ऐं इनखे कड़ी में कड़ी सज़ा ॾिनी वञे। फनकार ऐं फनकारूं सिंध जो सरमायो आहिनि, उन्हनि जे इज़तनि सां खेॾण जो नतीजो छा हूंदो आहे उनखे जीअं मिली वञे, छो त फनकार सिंध जो सरमायो आहिनि ऐं सिंध जा सफ़ीर आहिनि। बाक़ी मूंखे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजा सिंधी भाउर उथी पिया ऐं उन्हनि ॻाल्हायो ऐं सुठी दांगी हुनजी मुंहं ते मली अथनि ऐं मां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थी। मौला तव्हांखे शादो आबाद रखे। मां ख़ुशि नसीब आहियां। मां पाण खे अकेलो पई सम्झां, पर न, मुंहिंजे लाइ सभिनि अची हुन सां ॻाल्हायो, जंहिं बि रखी आहे हुनखे सुठा जवाब ॾिना अथनि, हर पेज ते हलियो आहे। सो अलाह से उन्हनि खे ख़ुशि रखे। पंतन पाक जिन्हनि जिन्हनि मुंहिंजे लाइ मुंहिंजे हक़ में ॻाल्हायो आहे, मुंहिंजी दिलि सां दुआ आहे। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।